कलसूम जे कॾहिं ग़लत कदम न खणे हा न त अॼु अहिड़ा ॾींहं न ॾिसी। कलसूम को भी गलत कदम ना है खयो ऐं इन में कलसूम जो को ॾोह भी ना है। छो कलसूम जो ॾोह नाहे? जेकॾहिं पराए मर्दनि सां फोटू ज़ाहिर थींदा त पोइ गिची त पटबी न। जेकॾहिं भाइर पंहिंजी भेण जे दिल जे हर दुख सूर के ॿुधनि न त पोइ छो कलसूम अहिड़ो कदम खणे हा। ॾोह कलसूम जो न हुनजे भाइरनि जो आहे जे पंहिंजी भेण के हिन दल दल में धिके छॾियो आहे। सॼो ॾोह हुनजे भाइरनि मथां न ॾे छोरी, ॾोह कलसूम जो बि आहे। मीरा सही थी चए पठाणी, जेकॾहिं तुंहिंजा फोटू कंहिं गैर मर्द सां ज़ाहिर थियनि हा त पोइ तुंहिंजा भाइर छिता न थियनि हा। छोरी मुंहिंजा भाइर छिता कोन थींदा, पहिरीं प्यार ऐं कुर्ब सां अची मूंखां पुछा कंदा त अदी ही छा मसलो आहे। पर वीचारी कलसूम के त भाइरनि जो एतिरो खौफ हुयो त घर छॾे भॼी वई आहे ऐं रईस वटि वञी पनाह वरितई ऐं हुनजा भाइर त अहिड़ा छिता निकिता जो पंहिंजी भेण के बदनाम करण लाइ सॼे जग साम्हूं पंहिंजी